तव्हां शाइरीअ में कीअं पेर पातो? शाइरी में छा आहे त जीअं मूं होश संभालियो जी जेका ज़हनी बलूगियत ईंदी आहे इंसान जी, सही त उन वक़्तु ई मुंहिंजे आस पास मौसीक़ी ऐं शाइरी जो हिकिड़ो समुंड हो। सही मुंहिंजो नसलनि खां वठी शाइरी सां मौसीक़ी सां असांजो तालुक़ु रहियो आहे। माशाअल्लाह, मुंहिंजो नानो मुजाहिद शाइर आहे, मुंहिंजो उस्ताद ख़ालिद चांडियो सुठो नज़म जो शाइर आहे, माशाअल्लाह मुंहिंजो वालिद साहिबु जेको हिकु फ़नकार बि आहे, हिकु शाइर बि आहे। माशाअल्लाह। त उहो आस पास जेको शाइरी जो माहौल हो, उनखां पोइ ज़हन में जीअं ई लफ़्ज़नि जी ऐं एहसासनि जी शऊर में तमीज़ पैदा थी जी त उन वक़्तु ई मुंहिंजे अंदरि शाइरी सिरजणु लॻी। सही ऐं काफ़ी वक़्त ताईं आउं पंहिंजे पाण खे शाइरी ॿुधाईंदो रहियुसि। सही ऐं उनखां पोइ हिकिड़ो हल्का अहबाब दोस्तनि जो नंढिड़ो जेको आहे उन में शाइरी चयमि, लिखियमि, दोस्तनि खे ॿुधायमि। सही पोइ इहो सिलसिलो हलंदो हलंदो हेसि ताईं पहुतो आहे। सही हिन वक़्तु पंहिंजो हिकिड़ो किताबु आहे ऐं दोस्तनि शाइरी आहे, मोहबतूं आहिनि, ज़िंदगी रवां दवां आहे। माशाअल्लाह। साईं चवंदा आहिनि त इश्क मां शाइरी फुटंदी आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन मुतक़? असुल छा आहे त इंसान जो ज़हन जेको आहे न, उन में हिकिड़ो मरहलो ज़िंदगी जो जेको अचे थो, उन में इंसान जे एहसासनि ऐं जज़्बनि में जॾहिं मोहबत जनम वठे थी, उन वक़्तु के राइटर अफ़सानू लिखे थो, सही को फिल्म लिखे थो, सही को ॻाए थो, को शराब पिए थो, सही को शाइरी पढ़े थो। सही शायदि मुंहिंजे ज़हन में जंहिं वक़्त में मोहबत जो इहो जज़्बो आयो हो त मुंहिंजे लाइ सभ खां वधीक उनजो इज़हार करणु जेको आहे बहितरीनु शाइरी हुई। सही हक़ीक़त में मोहबत जो जज़्बो एतिरो नफ़ीस आहे जंहिंजे लाइ हिकिड़े फैज़ साहिब चयो आहे, उर्दू जे बहितरीनु शाइर, माशाअल्लाह। एक ऐसा कड़ा दर्द जो गीत में ढलता ही नहीं, दिल के तारीख़ शिगाफ़ों से निकलता ही नहीं। वाह उन करे केतिरी बि शाइरी लिखिजे थी, कुझु वक़्त लाइ तसली अचे थी, पर उनखां पोइ मोहबत जी जेका गहराई आहे उहा इंसान जे अंदरि मौजूदु रहे थी। सही पोइ उहो जज़्बो आहे सही जेको असां पंहिंजे लफ़्ज़नि में आंदो आहे। अच्छा, तव्हां सिंध जे कहिड़नि शाइरनि मां मुतासिर आहियो तव्हां? सिंध जे शाइरनि जिन आऊं ख़ासि तौर ते मुंहिंजी शाइरी में तव्हां ॾिसंदा बिल्कुलु त माना धरती ऐं सरती ॿिन्हिनि जो ज़िक्र आहे, जी जी सजण ऐं साणे जी ॻाल्हि गॾु थियल आहे। जी त आऊं उन्हनि सभिनि शाइरनि खे सलाम करियां थो, तमामु घणो पसंदि कंदो आहियां। सही ताजल बेवसा, इमदाद हुसैनिया, हसन दरस आहे, सही ऐं उनखां पोइ असांजा पुराणा शाइर जेके आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि में जामालियाती हुसन जी शाइरी, वतन जी शाइरी ऐं रोमांटिक मौजूदु आहे। सही इन हवाले सां नौजवान टही में मूंखे सभ खां वधीक हसन दरस जेको आहे पसंदि आहे। सही। अच्छा, तव्हांजी शाइरीअ में तक़रीबन धरती, मुफ़लिसी, गुरबत ऐं लाचारी जो ज़िक्र आहे, इन जो को ख़ासि सबबु? इन जो सबबु इहो आहे त इंसान जॾहिं जीत पैदा थिए थो जी ऐं उनखे पंहिंजे आस पास माहौल जो इम्तियाज़ तमीज़ थियणु शुरू थिए थी सही ऐं उनजे अंदरि हिकिड़ो ज़र्फ़ हुजे सही जेको अहले दिलि अहले दिमाग़ माण्हुनि में हूंदो आहे, बिल्कुलु त उन वक़्तु उहो उनजो इज़हार करणु शुरू करे छॾींदो सही ऐं ग़लति खे ग़लति, सही खे सही बिल्कुलु चवणु जेको आहे सो इंसान जो हिकिड़ो उहो माना हिकिड़ो पेशो रहियो आहे। सही। त उन हिसाब सां आऊं जंहिं माहौल में पैदा थियो आहियां, जिते रहियो आहियां, जंहिं धरती में धरती रहियो आहियां, जिन माण्हुनि मारवड़नि सां गॾु रहियो आहियां, त उहो उनजे दर्दनि जो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे। सही। असां केतिरो पंहिंजे पाण खे ख़ुशि रखणु चाहियूं था, रोमांटिक शाइरी पढ़ूं था, मौसीक़ी ॿुधूं था, दोस्तनि सां वॾा वॾा टहक ॾियूं था, सही। पर हक़ीक़त असांजे जंहिं माहौल में असीं रहूं था उहो एतिरो ॾुखारो माहौल आहे जो असां जॾहिं बि उन ते गहराई सां सोचूं था त असांजी शाइरी में घणो जेको आहे सो ॾुख, दर्द, शिकवा, शिकायत ऐं मफ़ाहमत जेका आहे सा तमामु घणी अचे थी। सही। जी हा, उन जो ई सबबु आहे बसि।